जी नाज़रीन, हाज़िर नेशनल ऑनलाइन न्यूज़ अलर्ट सां रतोदर खां इरफान हैदर अब्बासी जी रिपोर्ट ॾींदा त रतोदर में फुरन ऐं चोरियुनि रोज़ जो मामूल बढ़ियल आहे। पुलिस ॾुआरे नथा मजबूर बणिजी वई आहे। शहर जे मुखिया कारोबारी मर्कज़ शिकारपुर नाके ते वाक़िए मोबिलिंग फ्रेंचाइज़ तां नामालूम हथियारबंदनि पारां हथियारनि जे ज़ोर ते लखे रुपयनि जी फुर करण बाद आसानी सां फ़रार थी विया। फ्रेंचाइज़ मालिक अब्दुल वहीद वीसर साफ़ खे ॿुधायो त असीं फ्रेंचाइज़ ते वेठल हुआसीं त टे हथियारबंद अंदरि घिड़ी आया, जिन हथियारनि जे ज़ोर ते यरगमाल बणाए 8 लखनि खां वधीक रोक रक़म ऐं 4 अदद मोबाइल फ़ोन फुर करे आसानीअ सां फ़रार थी विया, जंहिंजो इतला बर वक़्तु पुलिस खे कयो पर पुलिस न पहुती। हुननि DIG लाड़काणो SSP लाड़काणो खां मुतालबो कयो त वाक़िए जो फौरी नोटिस वठी पोरुनि खे जल्द गिरफ़्तार कयो वञे ऐं फुर थियल रक़म वापसि कराए इंसाफ़ कयो वञे।